अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। तो रिस्क फरखान ऐं रसाकम खान जो फ़ैसिलो थींदो ऐं रसाकम खां सां ओठो ज़रूरु गॾींदो ऐं ओठो फ़ैसिले खे इनकार करे छॾींदो ऐं ओठो इहे ॻाल्हियूं कोन मञींदो ऐं रसाकम खान ऐं रिस्क फरखान खे ओठो फ़ैसिलो कनि कोन ॾींदो ऐं ओठो मुतमिन कोन थींदो ऐं रिस्क फरखान रबन खे पूरी ध्यान सां सम्झाईंदो त तूं ओॾे न वञ, तूं जीअं धोखे सां मारिजी न वञी। पर रबन ईअं कोन कंदो, रबन ओॾे ज़रूरु वेंदो जीअं वारस ऐं मीरा खे आज़ादु करे वठे ऐं ओठो ऐं कमाल खान पूरी कोशिशि कंदा वारस ऐं मीरा खे मारण जो। पर वारस ऐं मीरा खे मारे कोन सघंदा, बाक़ी हा मोहब खे धक हणी वेंदा ऐं ओठो ऐं कमाल खान पूरी कोशिशि कंदा जीअं उन्हनि जो रस्तो आज़ादु थी सघे। पर ईअं कोन थींदो, वारस ऐं मीरा आज़ादु थी वेंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।